तू ही तू सभिनी के प्रणाम। थोड़ी देर सत्संग, अॼु को सत्संग हिकड़ी गुरुनि जी वाणीअ ते, गुरुनि जी हिकड़ी लाइन ते, उन ते ही अॼु सत्संग। हुकुम रजाई चलना नानक लिखिया नाल। हुकुम हुकुम उन परमात्मा जो सुंजे लाइ सर्वपरि जेको उन जो हुकुम थियो हुजे उन ते ही असांखे हलणो आहे। असां हरदम पंहिंजी बुद्धीअ जो प्रयोग था कयूं, पंहिंजे हिसाब सां हलूं था, उन सां थियण वारो त कुझु बि न थिए। थोड़ी देर लाइ तू संतुष्ट जरूर थी सघनी है कि मां कयो आहे। तू निमित मात्र ही, नालो मात्र तुंहिंजो अथई, बाक़ी सब कयल उन जो ही आहे। ऐं छॾे बि उन ते ही ॾियणो आहे जेको तू कमायो अथई, जेको तू पंहिंजी कापीअ में लिखरायो थी, कोरे कागज में लिखरायो थी, उहो ही तोसां थियणो अथई। चाहे तू सुठो कर त सुठो मिलंदी, ग़लति कंदी त ग़लति मिलंदी। जेकी लिखावट हूंदी उहा तुंहिंजी पंहिंजी प्रारब्ध जे हिसाब सां हूंदी। उनखे कोई ॿियो कोई न लिखराए सघंदो। लिखण वारो ज़रूर उहो परमात्मा आहे, पर उहो कयल सॼो तुंहिंजो ही हूंदो। इन ॻाल्हि जो तू ख़्याल ज़रूर रखजे। उनखे विसारे बिना, उनखे न विसार। उहो ही सब कुछ आहे। हुकुम ही उन जो थींदो, जीअं उन जो हुकुम थींदो उहो ही थियणो आहे। हिकिड़ो पत्तो बि उन जी मर्ज़ीअ खां बिना हिली न सघंदो। करण करावण प्रभ एक है, दूसर नहीं कोई। नानक तिस बलिहारणे, जल थल मैयल सोई। हे पृथ्वी, हे धरती, आकाश ऐं जल, इन्हनि टिनि जगहुनि ते जेकी भी क्रीड़ा थिए थी पई, जेको भी करतो थिए पियो, सब उन जी ही इच्छा सां थियणो आहे। तोसां कुछ भी न थियणो अथई। तू पंहिंजी मर्ज़ीअ सां हिकिड़ो गिरह भी न खाई सघंदी आहे। इते ॻाल्हि ॿ थी सघंदियूं। उहे ॿ ॻाल्हियूं असां खणूं त हिकिड़ी नंढी सी गुरु नानक जी कहाणी। गुरु नानक हिकिड़े गांव में रहियल हुयो। उतां जे राजा सभिनी जे लाइ भोजन जी व्यवस्था करवाई, यज्ञ करायो हुई। उन सभिनि खे आमंत्रण ॾिनो हुई, पूरे गांव खे। पंहिंजी कैटेगरीअ जा जेके माण्हू हुयसि, पैसे वारा, जमींदार, जेके भी उते राजपूत, जेके भी उतां जी ख़ल्क हुई, उन्हनि सभिनि खे भोज ते सॾु कराई ऐं गुरु नानक खे भी सॾु कराई। उनखे ख़बर हुयसि कोई सतगुरु असांजे गांव में पहुतल संत आयो आहे। उनखे भी उन भोजन में सॾु कराई, पर उहो उन वटि भोजन खाइण न वियो। उहो पंहिंजे हिकिड़े शिष्य वटि वञी करे वेठुसि। उन वटि रोटी खाइण वियुसि हो। उहो वीचारो ग़रीब हुयो। उन जो नालो हुयो लालू। लालूअ जो जिक्र तव्हां ॿुधियो बि हूंदो आहे खोड़नि जॻहियुनि ते। गुरु नानक जे समय जी कहाणी आहे। ऐं परम शिष्य थियोसि लालू। उन वटि रुखी सुखी रोटी हुई। उन राजा वटि माल हुया, पर हे गुरु नानक उन वटि न वियो। खोड़ ॼणनि खां न्यापो मोकिलियईंसि कि अच, इन भोज ते अच, पर हो वञेसि न पियो। आखिर
राजा पाण वञी करे पहुतो गुरु नानक खे वठण कि तूं हल, तूं इन ग़रीब वटि वेठो आहीं, ओॾे एॾा माल ठहिया आहिनि, एॾी सुठी रोटी जी व्यवस्था आहे, तूं हिते ठिकर खाइण वेठो आहीं। त गुरु नानक मना कयईंसि, चयईंसि न मां न वञी सघंदुमि। चयईंसि न, तव्हांखे हलणो पवंदो। उते मां जेकी रसोई ठाराई आहे, उते जेको भोजन ठारायो आहे, उतां जे जंहिं भोजन ठाहियो आहे उन्हनि बि पहिरियों गंगा जल सां सनानु कयो आहे, ऐं जिथे भोजन ठहियो आहे उहो बि पधर पूरो गंगा जल सां धोतल आहे। एॾो साफ़ सफ़ाईअ सां भोजन आहे ठहियल। ऐं हे जंहिं वटि तूं वेठो आहीं, इहो त हिकिड़ो बढ़ई मात्रा आहे ग़रीब। तूं ओॾे हली करे भोजन कर। चईसि न, मूंखे इहो ई प्रिय है, पर तूं जिद करी तो पियो त मां हलायां थो पियो, न त मुंहिंजी इच्छा त बिल्कुलु बि कोन्हे, मां इते ई ख़ुशि आहियां। चईसि न, तव्हां हलो, मुंहिंजी इच्छा आहे, तव्हां हलो होॾे। वठी वियुसि गुरु नानक खे। त पोयां पोयां उहो लालू बढ़ई बि गुरु नानक जे पोयां हलंदो थियो। ऐं गुरु नानक उनखे चयईंसि, पंहिंजी इहा जेकी रूखी सुखी रोटी तूं वटि अथई न, इहा तूं खणी हल पाण सां गॾु, खणी हल। उहो बि पोयां पोयां रोटी खणी करे पहुतो। जीअं उते राजा वटि पहुता, उन माल लॻाईंसि खाइण लाइ। गुरु नानक जे अॻियां 56 भोग करवाया हुई। गुरु नानक हिक हथ में सीरो ऐं पुड़ी उन राजा जो पकड़ियईं, ऐं हिक हथ में उन ग़रीब लालू बढ़ईअ जी सुकल रोटी पकड़ी, ऐं ॿिन्हिनि खे जोर सां निचोड़ियईं त जेकी बढ़ईअ जी रोटी हुई उन मां दूध जी धार निकिरी आई, ऐं जेकी हुन राजा जी रोटी उन मां खून ई खून निकितो, खून जी धार पई निकिती। खून त पोइ जी ॻाल्हि आहे, पर तुंहिंजे सॾ में उहो अहंकार साहब झलके पियो कि तूं खाराई तो पियो। तोखे अंदर में इहो भाव आहे कि मां कयां तो पियो, तूं सही बिल्कुल भी कोनी। तूं राजा ही, अलाए घणनि ॼणनि जूं हत्याऊं कयूं थी, अलाए घणा तूं ग़लति कम कया थी। तूं सही करण वेंदे भी त तोखां ग़लती थी वेंदी। सही भी तूं उते कने जिथे तुंहिंजे कूड़ जो भलो थियणो हूंदे, ग़लति जो भलो थियणो हूंदे, उते ही तूं सही करण जी कोशिश कनी। तूं चाहे सॼी गंगा ही तूं पंहिंजे महल में खणी आन, जेसिताईं तुंहिंजो अंदर पवित्र नाहे, तूं महल छा, उहो रोटी छा पवित्र थी सघंदी। तुंहिंजे हथ जी ठतल, तुंहिंजे हथ में त खून ई खून आहे, तुंहिंजी रोटीअ में भी खून आहे। तूं हिन रोटीअ खे, हिन महल खे ठाहिण लाइ घणनि माण्हुनि सां ग़लति कयो अथई, इन जो तोखे अंदाज़ो भी न अथई। ऐं तूं हलियो आई ब्रह्म भोज कराइण, वॾनि वॾनि माण्हुनि खे भोजन कराई तो, ओसि ताईं ठीकु अथई, पर तूं कंहिं गुरूअ खे उन जी मर्ज़ीअ जे बिना वठी आयो आहीं हेॾे, इहो त थी न पाईंदो। पुछईंसि राजा, इन जो उपाय ॿुधाए मूंखे, मूंखे भी ठीकु थियणो आहे, मूंखे भी सही राह ते हलणो आहे, मां कीअं सही राह ते हलां। त गुरु नानक हिकु ई अखर चयईंसि, हुकुम रजाई चलना नानक लिखिया नाल। तूं उन जे कीए ते कॾहिं ऐतराज़ न कर। जेको हुन तुंहिंजे लाइ सोचो अथई, जेको तूं करे रहियो आहीं, उनखे उन ते छॾे ॾे। अगरि तूं ग़लति भी थो करीं त उहो भी उन जो आहे। हिते इहे ई ॿ ॻाल्हियूं थी थियनि, या त तूं, या त सभु कुझु उहो। या त सभु कुझु तूं थी करी पई, सभु कर्म भी तूं थी करी पई, सभु सुठा कर्म भी तूं थी करी, ग़लति भी तूं करी थी पई। तूं जेको भी करी थी उन लाइ तूं पाण ही हिकु मात्र आहीं, हुन जो कोई वजूद न आहे। या त ईअं थी सघई थो, या न त सभु कुझु हो, सभु कुझु हो तोसां ग़लति कम तो
त भी वो तुसा सही तो थी, त भी वो बस उन जो हुकुम आ, उन जो हुकुम जीअं हो कराए वठे उनखे तू स्वीकार कर। जेकी तुखे परिस्थिति अचे, चाहे खाइण लाइ मिलई चाहे न मिलई, चाहे सुविधा मिलई चाहे असुविधा मिलई, तुखे कुछ भी नथो मिलई पियो, त भी उन जो शुक्र कर। असां खां शुक्र निकिरे ही नथो। असां एॾा लाचार थी विया आहियूं। छो एॾा लाचार थियूं असां लाचार भी इन करे थियूं छोकी हमेशा असां उन परमात्मा जे दर ते विया आहियूं, उन भगवान जे वेझो विया आहियूं, त हमेशा तव्हांजे मुख में असांजे अंदर में केवल मांग है। हमेशा घुरियो आहे, हमेशा ही घुरूं था पिया। अलाए घणनि जन्मनि खां घुरंदा था अचूं पिया। इहो भी जन्म असां घुरी घुरी करे विञाए छॾींदासीं। इहो थिए तो पियो और थींदो ही रहंदो। जेस ताईं तू उन जे हुकुम के स्वीकार न कनीअ तेस ताईं कुछ भी थियण वारो न थई। उन जे हुकुम के सर्वपरि कर, सर्वपरि जेको कराए तो पियो मां उन जे लाइ तैयार आहियां। अगर तुखे परीक्षा ॾियणी थी, अगर उन जी परीक्षा में तुखे सफल थियणी थी, तू केतरी ही खुश छो न होजी, पंहिंजे घुटननि ते वेही करे मथे निहारे करे चएस उनखे कि मां तैयार आहियां। तुखे जेको ॾियणो अथई ॾे, मां तैयार आहियां। तुंहिंजो ॿार एॾो कमज़ोर न आहे। असां पंहिंजी कमज़ोरी छो था जतायूं पिया? छो एॾा लाचार बणिजी विया आहियूं असां कि उन जे कीअं ते हमेशा एतिराज आहे, हमेशा तर्क है। छा करे वठंदी तू एतिराज करे भी? एतिराज कंदी त तू पंहिंजे पाण खे ही पोइते कंदी। उन जो कुछ भी बिगड़ण वारो कोन्हे। बिगड़नो भी तुंहिंजो अथई, परेशान भी तू थींदी, असुविधा भी तुखे ही थींदे, मन तुंहिंजो विचलित थींदे। उनखे कुछ भी न थियणो अथई। उन त सभिनी लाइ सुठो ही ठातो आहे, कंहिंजे लाइ कुछ घटि त कयो ही न आहे। त हमेशा हुकुम रजाई चलना। नानक लिखे ना उन जे किए ते कहीं भी ऐतराज न कर। जेको वो करे उन में वाह वाह कर। जेको भी करे कदें भी ऐतराज न कर। थी सके तो केॾी महिल तोखां गलती भी थे, थी सके तू कंहिंजी दिल भी दुखाई, और थी सके तो कुछ ॾाढो सुठो कम भी करे वठी, त भी उन ही करायो आहे। तू अंदर में इहो भाव त हाणे ॾिस कि उहो ही तो कराए, सब उहो तो कराए पियो। असां इते वरी फर्क था करे वञूं पिया। अगर कुछ घटि तो थी वञे त उन परमात्मा के ॾोहो असां उन जे लाइ चऊं था पिया। ऐं सभिनि जे मुख ते इहा ॻाल्हि हूंदी आहे कि मूंसां ई ईअं छो। इहा त अंदर सभिनि जी ॻाल्हि आहे। मूंसां ही इहो छो, तुसां छा? तू पंहिंजे पाण सां पाण थी करी। उन थोड़ी तुसां कयो आहे कॾहिं भी। और जेॾी महिल कुछ उपलब्धि हासिल थी वञे पई, कुछ अहिड़ो जीअं जैकपॉट ही लॻी थो वञे, लॉटरी खुली थी वञे पई, या किथे पास थी वञे, जेको चाहीं थी उहो मिली थो वञे पियो, तोरी महिल त वाह, मुंहिंजे अंदर जी ॻाल्हि हुई पूरी थी वई। मां केॾो सुठो थी सोचां पई, केॾो सुठो मुंहिंजो भाव आहे। ओॾी महिल सुठो आहे त हमेशा ही सुठो हुजे न। अॼु सुठो आहे सुभाणे ग़लति, इहो कीअं थींदो? उहो त परवरदिगार आहे, उहो परमात्मा आहे, उहो कॾहिं ग़लति थी ही न सघंदो। हर जन्म में तू ही ग़लति साबित थींदी आहे। अगर हुनखे ग़लति साबित करण वेंदी आहे, उनखे सचो साबित कर। उहो आहे ही सचो। तुंहिंजे साबित करण सां कुछ थियणो भी कोन्हे। मां तुंहिंजे अंदर जे भाव लाइ, तुंहिंजे अंदर जी ख़ुशीअ लाइ तोखे चवां तो तू उनखे राज़ी करे ॾिस, उन जे हुकुम ते हली ॾिस, उनखे सुञाणे ॾिस तूं कि उहो छा आहे, केॾी असांजे लाइ सुविधा ठाती अथई, केॾी असांजे लाइ प्रकृति ठाती अथई, सभु सुविधा सुख ॾिनो अथई असांखे। अहिड़ी कोई कमी त ॾिनी नथी कि कोई बुख में मरी वञे। अहिड़ो त कॾहिं थियो ही न ऐं थींदो भी न। रोटी त ज़रूर खाराईंदो न, सभु त रोटी जे पोयां ई त भॼन। रोटी ज़रूर खाराईंदो।
उते देर आहे, अंधेर कॾहिं बि न आहे। हो ग़लति त तोसां थियण न ॾींदो। सचो सचो माउ पीउ त तुंहिंजो उहो ई आहे। हे माउ पीउ त नाले जा आहिनि, तुंहिंजो नालो वधाइण लाइ आहिनि। हुननि जो नालो वधजंदो तोसां, निमित मात्र आहिनि। तोखे जनम ॾिनो अथऊं, बाक़ी जनम ॾियारण वारो त उहो ई थी, उहो परमात्मा। उनखे ई सुञाण, उन जी हुकुम जो पालन कर, बसि। इन खां वधीक कुझु बि न थिए। तो उन जे कीअं ते कॾहिं सवाल न कयो। स्वीकृति, सहन ऐं स्वीकार सिखणियूं ई इहे ॿ शयूं अथई जीवन में। इन खां पोइ कुझु बि न अथई। कोई भी ॻाल्हि, कोई भी परिस्थिति तुंहिंजे अॻियां अची वञे, या त सहन करे ख़त्म कर, या त स्वीकार कर कि उन जी मर्ज़ीअ सां थियो आहे, मिलियो आहे। मां ख़ुशि आहियां उन जी कीअं में। कॾहिं बि एतिराज़ न कर। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे